अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम। वियो लगे थो त तहां जे चेहरन मो तहां सुभारा थी आया आहियो। ए तोहके कीअं ख़बर पई राणा? राणा आहीं सियाणा। रबू हिन राणे खान ज़मानो ॾिठो आ। अवां ईअं विख खई मूं सम्झियो अवी सोभारा थी मोटी आया हो। हाँ राणा बरोबर। असां जेका सिलो सां अॼु जुठ करे आया आहियूं न, ओ इन ई मां सुञातो अथई। ए सच्चो आहीं काबू, सच्चो आहीं। हिन जो मतलब त इन सिलूअ खे ठाऊ की मार ॾेई आया हो न। ए राणा मारे जी ॻाल्हि तो करी। अहिड़ी मार ॾेई आया आहियो जो के ॾींहुं पियो सेक कंदो। शाबाश मुझा जोधा जवानो, शाबाश। ओए कांबू रब्बू नब्बू। ए ओ रबूड़ो, ए ओने ते पगे ते एड़ो जोर रखियो जो जेड़ो घोड़ो। हाउड़े काबू ए इए ते वियो जेड़ गोली। बुरो ये न समझे तो को धड़ी साई मुझो कोने। आओ राणा खान, बुरो कंधारन जो यार आ, कंधारन जो। ए नबू यार, हाणे कुछ ख्याल सां हलणो पवंदो। और ही कुजाड़ो लागे दिनो है जे। ए ढको मुखे लगे तू हाण को वड्डो मम्मण मचण वारो। डप करण जी जरूरत ना है। रिजो छो था मु अग भी तहां टिनी खे चयो हो मार ॾेई अचिजो, मार खाई न अचिजो। तहां राणे जा माण्हू आयो, राणे खान जा। राणे जी ददकार जंगन भलन दुश्मनन जा कंथ केराए। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।